अस्सलाम वालेकुम दोस्तों, अन क़रीब तव्हांखे हिकु नई फिल्म जेको आहे मजू सतार लाड़ जी अचण वारी आहे ऐं ज़बरदस्त इन में कास्टिंग कई वई आहे। इन जी अॼु तव्हांखे डिटेल ॾींदासीं। काफ़ी ॾींहंनि खां पोइ मजू सतार लाड़ वरी तव्हांखे ॾिसण में ईंदो, लेकिन अफ़सोस इहो आहे त हीअ सिर्फ़ु फिल्म आहे। अगरि ड्रामो हुजे हा जीअं ज़हर ज़िंदगी या तकरार वांगुरु त अञा मज़ो करे आहे। 2-2.5 कलाक जी फिल्म हूंदी आहे। इन जी अॼु तव्हांखे डिटेल ॾींदासीं। दोस्तों, हिकु फिल्म शूटिंग करे रहियो आहे मजू सतार लाड़। इन में काफ़ी अदाकार आहिनि, कुझु नवां चेहरा बि इन में तव्हांखे ॾिसण में नज़र ईंदा, लेकिन इन में हिकिड़ो चेहरो ॼातल सुञातल तव्हांजो आहे, उहो आहे सैयद निसार शाह। ठीकु आहे न, साईं निसार शाह बि इन में मौजूदु आहे। मेन करेक्टर इहो बि आहे, मजू सतार लाड़ पाण बि आहे ऐं काफ़ी ॿिया अदाकार, कुझु नवां चेहरा बि तव्हांखे इन में मिलंदा। इन फिल्म जो नालो आहे दोस्तों नफ़रत। ठीकु आहे न दोस्तों, हिकु नफ़रत ते हीअ फिल्म ठाही पई वञे। जीअं सिंध में जहिड़ा क़बाइली ॾिसो था नफ़रतूं आहिनि, उन ते ॾिसी करे हिन फिल्म खे मजू सतार लाड़ कास्ट कयो आहे। ऐं इन में जहिड़ो खून मतिलबु खूनाखारी लॻी पई आहे, मार धाड़ बि घणी आहे ऐं फ़नी किरदार बि इन में काफ़ी आहे। इन फिल्म में कुझु ॾींहंनि में अन क़रीब ही फिल्म रिलीज़ थी वेंदी ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदी। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।